अस्सलाम वालेकुम दोस्तों, शाह इस्तांबुल में अॼु असां आयासीं। अॼु अचूं भाई हिते गलाटा हिकिड़ी पोर्ट आहे हिते इस्तांबुल में। सो हिते आया अॼु जो दीदार तव्हां कराईंदासीं हिन जो। अचो त गॾिजी असां गलाटा पोर्ट ॾिसो। सो दोस्तों असांजो सिक्योरिटी चेक थी वियो। हाणे असां अंदरि आया आहियूं हितां। अचो त तव्हांखे दीदार था करायूं गलाटा पोर्ट। आलिशान जगह है, सो दीदार कयो गलाटा पोर्ट जो। सुहिणो मौसम, सुहिणो माहौल। इथे शॉपिंग में माण्हू करे सघे थो। ॾाढी सुहिणो बिल्डिंग्स ठाही आहिनि। सो साईं इहा आहे किनारो हिकिड़ो समुंड जो। आलिशान नज़ारो। आलिशान क्रिसमस टी गलाटापोर्ट इस्तांबुल में फिक्स थियल। ॾिसो साईं दीदार कयो। तमामु आलिशान वॉकिंग ट्रैक। दोस्त पे चयो त को समुंड जो किनारो ॾेखार। सो हाणे उन्हनि दोस्तनि जी फरमाइश ते साईं हिते आया आहियूं गलाटा पोर्ट ते। हे साईं समुंड तव्हांजो। इन आराम सां तव्हां हिते वेही बि सघो था ऐं नज़ारा बि करे सघो था हिते जा। गलाटा पोर्ट इस्तांबुल में। तो दोस्तों हिते आलिशान होटल आहिनि, रेस्टोरेंट्स ऐं ज़बरदस्त माहौल आहे। उम्मीद तव्हांखे हीअ अॼु जी वीडियो तव्हांखे वणंदी हूंदी। सो दोस्तों अॼु जी वीडियो पूरी थी वई। सो गलाटा पोर्ट खां इस्तांबुल शाह पंहिंजी दुआ में यादि कजो।